أنفسنا ومن سيئات أعمالنا من يهده الله فلا مضل له ومن يضلل فلا هادي له ونشهد أن لا إله إلا الله وحده لا شريك له ونشهد أن محمدا عبده ورسوله فأعوذ بالله السميع العليم من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم يا أيها الذين آمنوا اتقوا الله حق تقاته فلا تموتن إلا وأنتم مسلمون يا أيها الناس اتقوا ربكم الذي خلقكم من نفس واحدة وخلق منها زوجها وبث منهما رجالا كثيرا ونساء واتقوا الله الذي تساءلون به والأرحام إن الله كان عليكم رقيبا يا أيها الذين آمنوا اتقوا الله وقولوا قولا سديدا يصلح لكم أعمالكم ويغفر لكم ذنوبكم ومن يطع الله ورسوله فقد فاز فوزا عظيما اللهم صل على محمد وعلى آل محمد كما صليت على إبراهيم وعلى آل إبراهيم إنك حميد مجيد اللهم بارك على محمد وعلى آل محمد كما باركت على إبراهيم وعلى آل إبراهيم إنك حميد مجيد أما بعد فإن خير الحديث كتاب الله وخير الهدي هدي محمد صلى الله عليه وسلم وشر الأمور محدثاتها وكل محدثة بدعة وكل بدعة ضلالة وكل ضلالة في النار قال الله تعالى في القرآن المجيد والفرقان الحميد فأعوذ بالله من الشيطان الرجيم واذكر في الكتاب إبراهيم إنه كان صديقا نبيا اللهم رب زدني علما رب اشرح لي صدري ويسر لي أمري واحلل عقدة من لساني يفقه قولي اللهم إني أسألك علما نافعا وعملا متقبلا ورزقا طيبا سبحانك لا علم لنا إلا ما علمتنا إنك أنت العليم الحكيم हर किस्म जी तारीफ़ वॾाई वाखाण किबरियाई अल्लाह वहदहु ला शरीक जी ज़ाते बाबरकत जे लाइ हमदो सना खां बैद अज़ीज़ भाइरो बुज़ुर्गो अॼु जे मुख़्तसर ख़ुतबे जुमतुल मुबारक में तव्हांजे साम्हूं जंहिं उनवान जंहिं मौज़ू जंहिं मज़मून ते चंद गुज़ारिशात पेश ख़िदमत आहिनि उहो मज़मून उहो उनवान उहो मौज़ू सीरत इब्राहीम अलैहिस्सलातु वस्सलाम मां मिलंदड़ हिकु अहम तरीन सबक ऐं नसीहत नमाज़ आहे। नमाज़ जे मुतलिक़ चंद गुज़ारिशात पेश ख़िदमत। हूअं त ही कुझु ॾींहं मुसलसल असां ऐं तव्हां सीरत इब्राहीम अलैहिस्सलातु वस्सलाम खे ॿुधंदासीं ॿुधाईंदा रहंदासीं। ख़ुसूसन ईद उल अज़हा ते तमामु घणियूं नसीहतूं तव्हां समात कंदा आहियो हर साल ऐं हिन साल बि इंशा अल्लाह ताला उम्मीदा कंदासीं त इब्राहीम अलैहिस्सलातु वस्सलाम अल्लाह जो अज़ीम बरगुज़ीदा पैगम्बर आहे जंहिंजो अल्लाह रब्बुल आलमीन क़ुरान में तज़किरो कयो
का मामूली ॻाल्हि कान्हे। अज़ीम पैगंबर आहे जंहिंखे अल्लाह रब्बुल आलमीन वत्तख़ज़ल्लाहु इब्राहीम ख़लीला जे लक़ब सां नवाज़ियो। फरमाए इब्राहिम जा मक़ाम फ़ज़ीलत फ़ज़ाइल तमामु घणा आहिनि। उन्हनि मां हिकिड़ी फ़ज़ीलत यादि त अल्लाह हुनखे पंहिंजो ख़लील दोस्त बणायो आहे। ख़ुल्लत अरबीअ में तव्हां वाक़िफ़ आहियो, उलमा खां ॿुधंदा रहंदा आहियो। हे उहो मनसब आहे, उहा दोस्ती आहे जंहिं दोस्तीअ में ॿिए कंहिंजी शिरकत कान हूंदी आहे। हे उहा मुहबत ऐं उहा दोस्ती आहे। इन जे करे मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इरशाद फरमायो त मूं पंहिंजो ख़लील अल्लाह रब्बुल आलमीन खे बणायो आहे। अल्लाह पंहिंजो ख़लील इब्राहिम खे बणायो आहे। छो जो अल्लाह रब्बुल आलमीन इन जॻह ते ॿिए कंहिंखे फ़ाइद कोन कयो आहे जेका इब्राहिम अलैहिस्सलाम खे मक़ाम ख़ुल्लत जो ॾिनो अथसि। त बहरहाल हीउ अज़ीम पैगंबर आहे। हिन जी सीरत में तमामु घणा सबक़ आहिनि, तमामु घणियूं नसीहतूं आहिनि। हिकु हिकु पहलू इब्राहिम अलैहिस्सलाम जो मुंहिंजे ऐं तव्हांजे लाइ नसीहत आहे, मुंहिंजे ऐं तव्हांजे लाइ सम्झाणी आहे, मुंहिंजे ऐं तव्हांजे लाइ हुन में उसवाए हसन आहे। उन्हनि मां हिकिड़ी शइ नमाज़ आहे। हाजी साहब, बुज़ुर्ग, अदा, वॾा, पाण सभु मुस्लमान आहियूं, अल्लाह ते ईमान आंदो अथऊं। अव्वल मूंखे ऐं तव्हांखे अल्लाह जो हुकुम आहे त नमाज़ अदा कयो। क़ुर भरियो पियो आहे न। क़ुर मौजूदा तरतीब में जेको मौजूदु आहे न, मौजूदा तरतीब पाण वटि जेकी मौजूदु आहे, सूरह बक़रा खां शुरू कयो, तव्हांखे हर तक़रीबन सिपारे में हर सूरत में नमाज़ जो हुकुम मिलंदो। एतिरो अल्लाह रब्बुल आलमीन इन जो हुकुम ॾिनो आहे, नमाज़ जो बार बार हुकुम ॾिनो आहे। ऐं वरी अल्लाह रब्बुल आलमीन कुझु नबियुनि जा तज़किरा करे बि ॿुधायो, ख़बर ॾिनी त हाजी साहब नमाज़ जी वॾी अहमियत अथई, नमाज़ जी हैसियत आहे, नमाज़ वॾे मक़ाम वारी अथई, का मामूली शइ कान्हे। यादि रखिजो, मौज़ूअ खे शुरू करण खां पहिरीं तमहीदी चंद शयूं ज़रूरी आहिनि त यादि रखिजो। अॼु जो असांजो मुस्लमान जंहिं अल्लाह ते ईमान आंदो आहे, रसूल ते ईमान आंदो अथसि, क़ुर ते ईमान आंदो अथसि, दीन इस्लाम खे मञे थो, रोज़े आख़िरत ते ईमान आंदो अथसि, उन जे बावजूदु हिकु मुस्लमान नमाज़ जी हैसियत खां नावाक़िफ़ आहे। इन जे लाइ तव्हां ॾिसो, होटल असांजा भरिया पिया आहिनि, स्टाफ असांजा भरिया पिया आहिनि, मस्जिदूं ख़ाली आहिनि। हेॾियूं वॾियूं मस्जिदूं थो ठहनि। हिते जो त माहौल तव्हांखे ख़बर हूंदी, पर उमूमन मुशाहिदो ऐं तजर्बो इहो आहे, हेॾियूं वॾियूं मस्जिदूं लखे किरोड़े रुपया ख़र्च थियनि था। अल्लाह जे बाननि महिनतूं करे ही घर अल्लाह जा तयारु कराया, बांगो बांग ॾे थो ऐं 15 मिंट इंतज़ारु करे थो। इमाम साहब आयो, 2 के 4 जमायती आया, नमाज थी, मस्जिद ख़ाली, वीरान लॻी पई। इन जी माना आहे त असांजो मुस्लमान पोड़ो पको नौजवान नमाज जी हैसियत खां नावाक़िफ़ आहे। नमाज जी हैसियत जी ख़बर कान्हेसि। हलिया वञो स्टाफ ते, हलिया वञो ज़मीनुनि ते, हलिया वञो ऑफिसुनि में, कारोबारी हज़रात पंहिंजे दखण खे छॾण जे लाइ तयारु कोन्हे को, दफ़्तर वारो दफ़्तर खे छॾण जे लाइ तयारु कोन्हे, ज़मींदार ऐं हारी बनी छॾण जे लाइ तयारु कोन्हे, हर वक़्तु मौजूदु रहनि था। छाजे लाइ? उन्हनि खे उन शइ जी हैसियत जी ख़बर आहे। हारी आहे न, उनखे बनीअ जी हैसियत जी ख़बर आहे त हिन में आउं कुझु कंदुसि त हितां कुझु 6 महीने फ़सुलु मिलंदो। इहा हैसियत उनखे ख़बर आहे त हितां माल मिलंदो। दफ़्तर वारो दफ़्तर में वेठो आहे, गवर्नमेंट प्राइवेट इदारा या जेके बि आहिनि उनखे चवंदा बाबा 2 बजे ताईं तुंहिंजी ड्यूटी आहे, पोइ ख़तमु आहे। राति जो 12 बजे ताईं दफ़्तर में वेठो आहे। छाजे लाइ? उनखे ख़बर आहे हिन जी हैसियत आहे, ऐं हिते वेहींदो त 4 रुपया मूंखे मिलंदा, ऐं 4 रुपया कमाईंदो। हलाल ऐं हराम ते पाण बहस ई कोन पिया कयूं फ़िलहाल। फिर तव्हांखे ॿुधायूं था हैसियत। वरी हलिया वञो दुकान वारे खे, दुकान नथो छॾे, नमाज़ जी बांग बची वई आहे, सॾण वारो सॾे बि वियो अथसि, दावतूं मिलियूं अथसि, यार पोइ थोरी देरि खां पोइ न हितां अञा 10 मिंट ॾियां। छाजे लाइ? ख़बर अथसि 4 ग्राहक ईंदा, 4 रुपया मिलंदा, हैसियत मक़ाम ख़बर अथसि उन कारोबार जी। पर हिकिड़ो मुस्लमान आहे न, उन मुस्लमान खे नमाज़ जी हैसियत जी ख़बर ई कान्हे त नमाज़ जी हैसियत छा आहे।
नमाज जो मक़ाम छा आहे? जॾहिं हैसियत सां वाक़िफ़गार थी वियो, हैसियत सम्झी वियो, मक़ाम सम्झी वियो, हिकु मुस्लमान उहो नमाज कॾहिं कोन छॾींदो। यादि रखिजो, हा सुस्ती आहे इंसान खे थी वञे थी, पर छॾणु सोचे नथो सघे मुस्लमान। हिते त असां सिरे सां नमाज़ पढ़ण लाइ तयारु कोन आहियूं न। 5 वक़्त गुज़री विया, हिमरा खे सोच ई कान आई, हिमरा कॾहिं सोचे ई नथो त यार 5 वक़्त नमाज़, सॼो हफ़्तो नमाज़ मुंहिंजी निकिरी वई, मूंखे का परवाह कान्हे, मूंखे का फिकिर कान्हे, ऐं सोचां ई नथो। इन जी माना आहे त इन मुस्लमान खे नमाज़ जी हैसियत जी ख़बर कान्हे। इन जे लाइ अॼु तव्हांखे इहो पैगाम आहे इब्राहिम अलैहिस्सलाम जी सीरत मां त नमाज़ जी हैसियत कहिड़ी आहे, नमाज़ जो मक़ाम छा आहे, नमाज़ जी फज़ीलत छा आहे, नमाज़ जी अहमियत कहिड़ी वॾी आहे। इब्राहिम अलैहिस्सलाम जी सीरत में तव्हां मिलंदो। उन खां पहिरीं ॿुधी छॾियो, हिन धरतीअ ते, हिन ज़मीन ते इज़त वारा थियणु चाहियो था, अल्लाह वटि मुंहिंजी तव्हांजी इज़त हुजे त हाजी साहिब नमाज़ पढ़णी पवंदी, भाऊ नमाज़ पढ़णी पवंदी, वॾा नमाज़ पढ़णी पवंदी, अदा नंढा अमड़ अदी सभिनी खे नमाज़ पढ़णी पवंदी। अल्लाह जी नज़र में इज़त वारो हूंदे, अल्लाह रहम कंदी, पंहिंजी बाहि छॾींदी, अल्लाह वटि तूं पको सचो मुस्लमान सॾाईंदे। पर जे नमाज़ खां ख़ाली आई त पोइ पंहिंजे ईमान जो जाइज़ो वठणो पवंदी, छो जो अल्लाह जो क़ुरान चवे थो। मौली साहब जी ॻाल्हि कान्हे, मुंहिंजी ॻाल्हि कान्हे, वचो मौली साहब दाबा वियो, मौली साहब जी ॻाल्हि आहे। अल्लाह जो क़ुरान चवे थो, रोज़े क़यामत जंहिं ॾींहुं ही आसमान जेकी छत ॾिसो पिया न, इहा टुटी रेज़ा रेज़ा थी वेंदी, इहा रेज़ा रेज़ा, ही चंड ही तारा ॾिसो पिया न, अल्लाह जूं वॾियूं मख़लूक़ आहिनि, इहे टुटी तारा रेज़ा रेज़ा थी वेंदा, पथर वांगुरु हीअं पिया हूंदा। जेकॾहिं उन ॾींहुं सलामती चाहियो था त नमाज़ पढ़णी पवंदी आहे, मुस्लमानों नमाज़ पढ़णी पवंदी आहे। यादि रखिजो, हिन मस्जिद जे हेठां वेठा आहियो न, अल्लाह बचाए पाण खे महफ़ूज़ रखे। हिन मस्जिद जी न पंहिंजे मथां छत किरे त छा असरु हूंदो, इंसान जो दिमाग़ कमु कंदो, इंसान केॾो ख़ौफ़ज़दा थियो त हिन छत महमूली छत जी, पर इहा आसमान एॾी वॾी छत आहे जंहिंजो किनारो ॾिसण में कोन थो अचे। इहा छत जंहिं ॾींहुं रेज़ा रेज़ा थींदी, उन ॾींहुं कहिड़ो आलम हूंदो, उन ॾींहुं सलामती खपई, उन ॾींहुं अमुन खपई, उन ॾींहुं सुकून खपनि। मुस्लमान अदा वॾा नंढा त पोइ अल्लाह कारण नमाज़ अदा करणी पवंदी, तॾहिं सुकून मिलंदी। राति अंधेरे में पाण वटि अॼु त शमसी निज़ाम अची वियो आहे न, 4 ॾींहं ॻोठ जी बिजली कटिजी वञे फ़रहत कान थी अचे, आहे या कोन्हे? गर्मीअ जी शिदत अचे थी, मुस्लमान तड़पे पियो, इंसान तड़पे पियो, रोड ते निकिरूं था हैं पाण कांडार जो था वञूं गर्मीअ खां, पर जंहिं ॾींहुं इंसान मरंदो मटीअ जे मननि जे हेठां हूंदो, जिते अल्लाह जे दीन ऐं अमलनि खां सवा का रोशनी कान हुजे, जे उते रोशनी खपनि त पोइ हाजी साहिब नमाज़ तां वाबस्ता थी वञे, अदा नंढा वॾा नमाज़ तां वाबस्ता थी वञे। नमाज़ जी एॾी वॾी अहमियत अथनि, इन जी हैसियत खां वाक़िफ़ थी वञे। अल्लाह ताला क़ुरान मजीद जे अंदरि इब्राहिम अलैहिस्सलाम जो तज़किरो फरमायो, फरमायो वइद क़ाल इब्राहिम रब्बि जअल हाज़ल बलद आमिना वजनुबनी व बनिया अन नअबुदल असनाम। अल्लाह रब्बुल आलमीन खां इब्राहिम अलैहिस्सलाम दुआ पियो करे। इब्राहिम अलैहिस्सलाम फरमाए थो, रब्बि जअलनी मुक़ीमस सलाति व मिन ज़ुर्रियति रब्बना व तक़ब्बल दुआ। केॾो वॾो मक़ाम आहे, केॾो वॾो शरफ़ आहे। अल्लाह रब्बुल आलमीन एॾो अज़मत वारो पैगम्बर बणायो आहे, जंहिं पैगम्बर जे बारे में मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इरशाद फरमाईंदा जॾहिं वाक़िया महराज थियो, महराज मूंखे अल्लाह रब्बुल आलमीन करायो, फरमाए पहिरियों आसमान, ॿियो आसमान, 7 आसमान ताईं मूं सफ़र कयो आहे। 7 आसमान क्रॉस करे इन्हनि सभिनी आसमाननि ते नबियुनि सां मुलाक़ात की। अज़मत वारा हुआ, मक़ाम वारा हुआ, शान वारा, फज़ीलत वारा हुआ। 7 आसमान खां पोइ फ़रिश्तनि जो कैबतुल्लाह जेको आहे बैतुल मामूर नाले सां उन में वञणु थिए थो। अल्लाह रब्बुल आलमीन जे हुक्म सां उते ॾिसां थो फ़रिश्ता इबादत कनि पिया। हिकिड़ो शख़्स ॾिसां थो पोड़ो आहे, बुज़ुर्ग आहे, उहो बैतुल मामूर जी दीवार खे टेक रहियो आहे। पुछण वारे जिब्रील खां पुछुमि,
दे ख़बर आई केर शख्स आए, फरमाए ही तव्हांजो वालिद इब्राहिम अलैहिस्सलातु वस्सलाम एडी अज़मत वारो आहे, एडे मक़ाम वारो आहे, एडे शरफ वारो आहे, एडे आला तरीन ख़ानदान सां ताल्लुक़ रखण वारो ई नबी आहे। पर फरमाईंदा अल्लाह जे साम्हूं दुआ कनि था, रब्बि जअलनी मुक़ीमस सलाति व मिन ज़ुर्रियती, ए मुंहिंजा रब तूं मूंखे नमाज़ जो पाबंद बणा। रब्बि जअलनी मुक़ीमस सलात, नमाज़ जो पाबंद बणा जा। व मिन ज़ुर्रियती, मुंहिंजे घर वारनि खे, मुंहिंजे घर जे भातियुनि खे, मुंहिंजे पोटनि खे, मुंहिंजे पुटनि खे, मुंहिंजे अहल अयाल खे बि नमाज़ जो पाबंद बणा। छाजे लाइ दुआ करे रहियो आहे? इन जे लाइ दुआ करे रहियो आहे नमाज़ जी अहमियत खां वाक़िफ़ आहे, नमाज़ जी हैसियत खां वाक़िफ़ आहे। ईअं कोन चई मूंखे अल्लाह हेॾो वॾो आज़मायो, मूं दीन जी हेॾी वॾी ख़िदमत करे छॾी, मुंहिंजो मक़ाम हेॾो वॾो आहे, आउं हेॾो वॾो मसरूफ़ इंसान आहियां, मसरूफ़ नबी आहियां, सॼो ॾींहुं दावत तबलीग जा कम थो कयां, हाणे थकावटूं थी वियूं, परेशानियूं थी वियूं, पोड़ो थी वियो, हाणे नमाज़ माफ़ आहे। पर मैं न, उन जे बावजूद रब खां या दुआ करे मुसलमाननि खे ॿुधाए रहियो आहे। अल्लाह इहा सॼी दुआ क़ुरान में नक़ल करे मूंखे तव्हांखे सबक़ ॾे वियो त ॾिसो त इब्राहिम वटि नमाज़ जी केॾी वॾी हैसियत आहे। अल्लाह जेको नमाज़ जो फरीदो रखियो आहे अंबिया ते, उहे केॾा पाबंद आहिनि ऐं अल्लाह खां दुआ कनि था त अल्लाह नमाज़ जी तौफ़ीक़ तू ई ॾेई सघे थो, नमाज़ ते क़ाइम तू रखी सघे थो। अल्लाह तोखां दुआ कयां थो नमाज़ जो पाबंद बणा। मुंहिंजे अहल अयाल, पाण त मुस्लमान छा कंदा आहियूं, ॿार साईं गाह न करे आयो न मेल आहे, जानवर लाइ जो गाह न करे आयो, मां भेण ते गार ॾींदो साहब, आयद पीउ, छा आहे आयद वालिद, वॾो भाउ, ऐं जंहिंजो मक़ाम त ॾिसो केॾो अल्लाह पीउ बणायो अथसि, मक़ाम त अल्लाह भाउ बणायो अथसि। पर ॿार खे गार ऐं गंद कंदो छा था, गाह था, कमु चई त उहो कमु न करे आयुसि, मार बि ॾींदुसि, गार गंद बि कंदुसि, पर उहो साॻियो पीउ हुन ॿार खां इहो कोन पुछंदो ॾे ख़बर नमाज़ पढ़ी अथई, नमाज़ जी का फ़िक्र कान्हे, न पीउ खे न औलाद खे। असांजी इहा हालत आहे इन मुस्लमाननि जी। हेॾा इब्राहिम अलैहिस्सलातु जलीलुल क़दर आहे, अल्लाह हुनजो तज़किरो करे रहियो। मस्जिदुनि सां वाबस्ता रहण वारा ई नबी आहिनि, अल्लाह जो हुकुम हो हिननि नबियुनि खे। पाण त छा आहियूं, ईंदासीं न मस्जिद में जुमे वारे ॾींहुं आयासीं बि 8 ॾींहुं, पर आयासीं ॾिठा थी मस्जिद में का अॻिते पोइते शइ आहे न, फौरन में दाह कंदो इमरा, ओ मुअज़्ज़िन किथे आहे सफ़ाई करण वारो, बाबा छा तूं मुस्लमान कोन आहीं या? हीअ मस्जिद तुंहिंजे लाइ कान्हे जा, सिर्फ़ु मुअज़्ज़िन ठीको कयो आहे जा? हा मुअज़्ज़िन हिकिड़ो असां रखियो आहे, इंतिज़ामी मामलात आहिनि, 5 वक़्त हाज़िर रहे थो, पर मुंहिंजे ऐं तव्हांजे लाइ अल्लाह जो हुकुम रखियो आहे त मस्जिदुनि सां वाबस्ता थींदो। इब्राहिम जलीलुल क़दर पैगंबर आहे, अल्लाह ताला क़ुरान मजीद में हुकुम ॾेस थो, फरमाए अंतहिरा बैती लित्ताइफीन वल क़ाइमीन वर रुक्काइ सुजूद। ए पैगंबर इब्राहिम अलैहिस्सलातु वस्सलाम ऐं इस्माइल अलैहिस्सलातु वस्सलाम ॿई पीउ पुटड़ा, तव्हांखे मुंहिंजो इहो हुकुम आहे, तव्हां मुंहिंजे घर बैतुल्लाह खे पाकीदा रखो, साफ़ सुथरा रखो, सफ़ाई ऐं सुथराई कयो। कंहिंजे लाइ? लित्ताइफीन वल क़ाइमीन वर रुक्काइ सुजूद। फरमाए जेके तवाफ़ कनि था बैतुल्लाह जो, उन्हनि जे लाइ हिन घर खे, अल्लाह जी मस्जिद खे, अल्लाह जी बारगाह खे पाकीदा ऐं साफ़ सुथरो रख। जेके हिन में नमाज़ क़ाइम कनि था उन्हनि जे लाइ पाकीदो ऐं साफ़ सुथरो करे रख। जेके हिन में सजदो कनि था उन्हनि जे लाइ पाकीदा ऐं साफ़ सुथरो करे रख। छा मुंहिंजो ऐं तव्हांजो मक़ाम इब्राहिम खां नऊज़ बिल्लाह मथे आहे छा? इब्राहिम एॾो वॾो मक़ाम अथसि, अल्लाह ज़िम्मेवारी मस्जिद जी बि ॾियसि, मस्जिद जी सफ़ाई, ऐं कंहिं हिकिड़े ॾींहं लाइ न, जेसीं ताईं आई इन मस्जिदनि सां वाबस्ता इस्माइल अलैहिस्सलातु वस्सलाम, इब्राहिम अलैहिस्सलाम, त अल्लाह जा बानाओ इहो पैगाम थियनि। इब्राहिम अलैहिस्सलातु वस्सलाम जी सीरत में सिर्फ़ु इहो कोन्हे त बसि जानवर कुर्बान करणो आहे, बसि ठीकु आहे, इहा इब्राहिम अलैहिस्सलातु वस्सलाम जी सीरत आहे। न, अल्लाह हुन इब्राहिम खे एॾो पसंदि कयो, अल्लाह खे एॾो वणंदड़ इब्राहिम अलैहिस्सलातु वस्सलाम हो, अल्लाह आज़माए परेशानियूं ॾेई करे आज़माए पंहिंजे पैगंबर खे पूरी इंसानियत जे लाइ उसवे हसन बणायो। क़द कानत लकुम उसवतुन हसना फी इब्राहिम। अल्लाह रब्बुल आलमीन सूरतुल फतह में फरमाए असां तव्हांजे लाइ इब्राहिम अलैहिस्सलातु वस्सलाम जी ज़िंदगीअ में नमूनो बणायो आहे। हीउ पैगंबर एॾो अज़ीम पैगंबर आहे जंहिं पैगंबर जी इहा सीरत हुई, मस्जिद के आबाद करण, मस्जिद के तामीर करण, मस्जिद की सफ़ाई सुथराई करण, नमाज के पाबंद करण, नमाज की पाबंदी करण।
अल्लाह ताला कुरान मजीद सूरह बकरा में इरशाद फरमायो व इज़ यरफ़उ इब्राहीमुल क़वाइद मिनल बैति व इस्माईल। फरमाई इब्राहीम अलैहिस्सलातु वस्सलाम ऐं उनजो पुटड़ो इस्माईल अलैहिस्सलातु वस्सलाम जॾहिं बैतुल्लाह खे तामीर करे रहिया हुआ। इन जी माना छा आहे? तामीर कयो, मस्जिदुनि खे आबाद कयो। असां वटि त मामिलो इहो हूंदो आहे न, असां वटि आम तौर ते जेको रुझान आहे पंहिंजे सिंध जो मामिलो हुयो आहे, मस्जिद में ॻोठ में करोड़पति माण्हू हूंदा आहिनि, लखापति माण्हू हूंदा आहिनि, करोड़पति लखापति पंहिंजी औताक ते करोड़े रुपया ख़र्च कंदा, पंहिंजे बंगलनि ते हिकिड़ो बंगलो ठाहियो पिया, ॿियो बंगलो ठाहींदो, अरबे रुपया ख़र्च कनि पिया। पर मस्जिद जी ॻाल्हि अचे, साईं हिकिड़ी टाली बि नथो लाहे मस्जिद जे लाइ। जॾहिं त इब्राहीम अलैहिस्सलातु वस्सलाम जी सीरत में इहो सबक़ आहे त मस्जिदूं तामीर कयो, आबाद कयो। असां वरी छा चवंदासीं, मस्जिद जो मोटर बि ख़राब थी वञे न, असांजी त हालत इहा आहे त मस्जिद जो मोटर इमाम साहब चवंदा साईं का दरख़्वास्त ॾिसो, का जमात ॾिसो, उहा मस्जिद का मोटर हणाए ॾे। को हिकिड़ो बोर कराए आहे घणनि रुपयनि जो आहे, 15,000 10,000 20,000। यार करोड़पति अरबपति मुसलमान ॻोठ जा रहवासी मस्जिद तामीर करण जे लाइ तयार कोन्हे के। केतिरा साल गुज़रियो था वञनि, मस्जिदूं जहिड़ियूं आहिनि ओड़ियूं पियूं आहिनि, मस्जिदूं आबाद नथियूं थियनि। असां आहियूं मुसलमान। इन जी माना आहे अल्लाह जे घर जी का हैसियत असां वटि कान्हे ऐं नमाज़ जी का हैसियत असां वटि कान्हे का, तॾहिं असांजो मस्जिदूं केरु आबाद, असांजी ज़िंदगी मां नमाज़ ख़तम थी चुकी आहे। अल्लाह रब्बुल आलमीन हिन मस्जिद खे ठाहिण, मस्जिद खे आबाद करण, माण्हुनि खे दावत तबलीग ॾियण, नमाज़ जी, इहा इब्राहीम अलैहिस्सलातु वस्सलाम जी सीरत ॿुधाई आहे। अल्लाह ताला कुरान मजीद जे अंदरि इरशाद फरमायो वअज़िन फिन्नास बिलहज्जि यअतूका रिजालन वअला कुल्लि ज़ामिरिन यअतीना मिन कुल्लि फज्जिन अमीक। ए इब्राहीम अलैहिस्सलातु वस्सलाम, तू ऐलान कर, हज बैतुल्लाह जो ऐलान कर त अल्लाह जे घर जो हज कयो वञे। इब्राहीम अलैहिस्सलातु वस्सलाम उन दौर में ऐलान करे रहियो आहे। फरमाए तुंहिंजो कमु करण ऐलान करणु आहे, माण्हुनि ताईं इहा ख़बर पहुचाइण असांजो कमु आहे। तुंहिंजे ऐलान खां पोइ हिन बैतुल्लाह खे आबाद करण जे लाइ दुनिया जे कुंड ऐं कुर्छ खां, दुनिया जे हर इलाइक़े खां हिन बैतुल्लाह खे आबाद करण जे लाइ मुसलमान ईंदा। इब्राहीम अलैहिस्सलातु वस्सलाम जी दुआ आहे, अल्लाह ऐलान करायो, अल्लाह हिन कैबतुल्लाह शरीफ़ खे आबाद करे ॾेखारियो। कुंड कुर्छ मां अॼु माण्हू सिकनि था त असीं बैतुल्लाह शरीफ़ जो दीदार कयूं, ॿ नमाज़ूं पढ़ी अचूं। हिन ॾींहंनि जे अंदरि अरबनि में हलिया वञो न, हीअ ॾींहं मक्का मुकरमा जी इर्द गिर्द जी आबादी सभु पंहिंजा कमकार बंदि करे छॾींदा आहिनि। छाजे लाइ? अल्लाह जे घर जी आबादीअ जे लाइ। त हिते मुसाफ़िर अचनि पिया, नमाज़ूं पढ़नि पिया, उन्हनि जूं ख़िदमतूं कयूं वञनि, मस्जिद खे आबाद कयो वञे, बैतुल्लाह शरीफ़ खे आबाद कयो वञे। 8 ॾींहं मोकल करे था छॾीनि, 8 ॾींहं मोकल था करे, कारोबार बंदि करे छॾीनि, इलाइक़ा बंदि करे छॾीनि, ताकी ही सॼो पैसो जेको सॼो साल कमायूं था हिननि ते ख़र्च थिए। असां त 4 रुपया जेकॾहिं मस्जिद खे ॾिनो अथई त सम्झो त मस्जिद जो इमाम साहब ख़रीद करे छॾियो अथई। 4 रुपया 4,000 रुपया कंहिं ॾिना न साल में। हाणे इमाम साहब सम्झो हुनजो ज़ाती मुलाज़िम थी वियो, मुअज़्ज़िन हुनजो ज़ाती मुलाज़िम थी वियो। असां वटि हैसियत आहे इमाम जी, मस्जिद जी सफ़ाई ऐं सुथराई जी ऐं नमाज़ जी, असां वटि हैसियत आहे। हेॾा इब्राहीम अलैहिस्सलातु वस्सलाम जी केतिरी सीरत बयानु कई वञे त इहो अज़ीम पैगम्बर आहे। उन जी सिफ़त इहा आहे त हू नमाज़ सां मुहबत करण वारो आहे, मस्जिद सां मुहबत करण वारो आहे, सफ़ाई सुथराई। अल्लाह जो पैगम्बर आहे न मुहम्मद रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, उन जे ख़ानदान सां ताल्लुक़ रखे, अज़ीम पैगम्बर आहे, इमाम उल अंबिया आहे। तव्हां ऐं असां जेको ख़ानदान अल्लाह जे पैगम्बर जे ख़ानदान सां मुक़ाबिलो करे सघे थो? केरु चएबो आहे? दुनिया में कंहिंजो बि ख़ानदान अल्लाह जे पैगम्बर जे ख़ानदान जो मुक़ाम, हसब नसब आला, मक़ाम आला, शान ऐं शौकत आला, मस्जिद जी सफ़ाई ऐं सुथराईअ में कॾहिं अल्लाह जे पैगम्बर बि कोन कीबायो, कॾहिं हया कोन कई। हदीस जी किताब आहे सुनन नसाई, सुनन नसाई में इमाम नसाई रहमहुल्लाह हिकिड़ो बाब क़ाइमु कनि था, मस्जिद में थुकण ऐं मस्जिद जी सफ़ाई ऐं सुथाई करणु। उन में बाब जो क़ाइमु कई त मस्जिद जी साम्हूं क़िबले वारी दीवार ते थुक खे ॾिसणु, इहो बाब क़ाइमु करे रिवायत नक़ल कई। पर मैं अल्लाह जा पैगम्बर अलैहिस्सलातु वस्सलाम हिकिड़े ॾींहुं मस्जिद में आया,
मस्जिद में आया, मुसल्ले ते बीठा, ॾिठूं त दीवार ते कंहिं खंगारो हयो आहे, बलगम जेको आहे उहो हणी छॾियो आहे। अलाह जा पैगंबर नाराज़ थिया, फौरन हिकिड़ी काठी खणनि था ऐं उहो बलगम साफ़ करे मस्जिद खे साफ़ कनि था। अंदाज़ो लॻायो केॾो मक़ाम आहे, रुतबो केॾो आहे, शान केॾी आहे, शौकत केॾी आहे, अज़मत, हसब ऐं नसब, ख़ानदान केॾो वॾो आहे। अलाह जे पैगंबर सलात वसलाम मस्जिद जी सफ़ाई करे रहिया आहिनि ऐं उहो बलगम साफ़ करे रहिया आहिनि। ईअं कोन चयो त हीउ मूं थोरी उछलायो आहे, मुंहिंजो असब नसब केॾो आहे, पर न, अलाह जो घर आहे। नाराज़गीअ जो इज़हार ज़रूरु कयूं त जंहिं मुस्लमान ही कमु कयो आहे इहो ग़लति आहे, ईअं न करणु घुरिजे। ही अलाह जा घर आहिनि, उन्हनि खे साफ़ ऐं सुथरो रखिणो आहे, पर उन जे बावजूदि अलाह जे पैगंबर उहा सफ़ाई करे। अलाह जे पैगंबर सलात वसलाम जे दौर में केतिरियूं तव्हांखे मिसालूं ॾेई सघंदियूं अलाह जे पैगंबर जो मस्जिद सां केॾो गहरो ताल्लुक़ आहे। पर उन खां पहिरीं इब्राहिम अलैहिस्सलातु वस्सलाम जी सीरत मां अदीम सबक़ त अॼु सम्झो त नमाज़ जी हैसियत केॾी आहे, मक़ाम केॾो आहे, शान केॾो आहे, शौकत केॾी आहे। सिर्फ़ु जानवर कुर्बान कोन्हे करणो, गॾोगॾु पंहिंजी ख़्वाहिशात जी, पंहिंजे वक़्त जी बि कुर्बानी ॾियो। मस्जिद में अचो, नमाज़ अदा कयो। अल्लाह रब्बुल आलमीन क़ुरान मजीद में ॿिए पैगंबर जो तज़किरो कयो, सैयदना मूसा अलैहिस्सलातु वस्सलाम, जंहिंजो मक़ाम, जंहिंजो शान ऐं शौकत तव्हां सभिनी खे ख़बर आहे, केॾो अज़ीम पैगंबर हो, जंहिंखे अल्लाह जो शरफ़ ॾिनो त अल्लाह हुन सां डायरेक्ट कलाम कयो, ख़िताब कई दुनिया जी ज़िंदगीअ में तूर पहाड़ ते। पर जॾहिं अल्लाह रब्बुल आलमीन तूर पहाड़ ते घुरायो मूसा कलीमुल्लाह खे डायरेक्ट हम कलाम थियण जे लाइ, जॾहिं उते पहुचे थो अल्लाह रब्बुल आलमीन कलाम कयो। अल्लाह ताला क़ुरान मजीद में इरशाद फरमायो, ला इलाहा इल्ला अना फअबुदनी व अक़िमिस सलात लिज़िक्री। फरमाए, ए मूसा अलैहिस्सलातु वस्सलाम, आउं तुंहिंजो रब आहियां, मूंखां सवा को बि इबादत जे लाइक़ कोन्हे, मुंहिंजी तूं इबादत कंदो कर। व अक़िमिस सलात लिज़िक्री, ए मूसा अलैहिस्सलातु वस्सलाम, तुंहिंजो शरफ़ ज़रूरु आहे, तुंहिंजो मक़ाम ज़रूरु आहे, तुंहिंजी इज़त, तुंहिंजो शान ऐं शौकत ऐं रुतबो ज़रूरु आहे। तूं मुंहिंजो बानू ऐं पैगंबर आहीं, लेकिन तुंहिंजे लाइ बि इहो ऐलान आहे, तुंहिंजे लाइ बि इहो हुकुम आहे, अक़िमिस सलात लिज़िक्री, पंहिंजे रुतबे, पंहिंजे शान ऐं शौकत खां हटी करे मुंहिंजी नमाज़ क़ाइमु कर, मुंहिंजो ज़िक्र क़ाइमु कर नमाज जे ज़रिए। वाक़िमिस सलात लिज़िक्री, ए मूसा नमाज खे क़ाइमु कजां मुंहिंजे ज़िक्र जे लाइ। अल्लाह रब्बुल आलमीन सही हदीस जे मुताबिक़ 2 चकर मूसा अलैहिस्सलातु वस्सलाम सां कलाम कयो आहे डायरेक्ट। एॾो वॾो शान अथसि, एॾो वॾो रुतबो अथसि, लेकिन उन जे बावजूदि नमाज़ माफ़ कान्हे। अॼु जो हाजी साहिबु चए थो आउं कारोबारी आहियां, मूं ते नमाज़ माफ़ आहे, चवे खणी ज़बान सां कोन थो, अमल असांजो ॿुधायो। सॼो हफ़्तो गुज़रियो सिर्फ़ु जुमे जी नमाज़, उहा बि केॾी महिल बांग अची वई उन खां पोइ वेंदुसि। यानी जुमे जी फज़ीलत बि असांखे नऊज़ बिल्लाह कान थी खपे। असां वटि हैसियत आहे नमाज़ जी, हेॾा पैगंबर आहिनि वक़्त जा, लेकिन अल्लाह रब्बुल आलमीन ख़ाली कोन छॾियो। फरमाए त पैगंबर केॾो हुजे, शान तुंहिंजी आला ऐं शौकत वारो ऐं अज़मत वारो ऐं, पर नमाज जी हैसियत यादि अल्लाह वटि अहमियत एॾी अथई नमाज जी, जो पैगंबर तव्हांखे बि माफ़ कान्हे, तव्हांखे पढ़णी आहे। अल्लाह रब्बुल आलमीन ॿिए पैगंबर जो तज़किरो कयो, कंहिंजो सैयदना इस्माइल अलैहिस्सलातु वस्सलाम, जंहिंखे ज़बह कयो वियो न, इब्राहिम, जंहिंखे हुकुम मिलियो इब्राहिम अलैहिस्सलातु वस्सलाम खे त हिन इस्माइल खे ज़बह कर, उनजो बि अल्लाह क़ुरान में तज़किरो कयो। फरमाए, वज़कुर फिल किताब इस्माइल इन्नहु कान सादिक़ल वाद व कान रसूलन नबिय्या। फरमाए, इस्माइल अलैहिस्सलातु वस्सलाम जो पैगंबर हिन उम्मत वारनि खे, मुस्लमाननि खे तज़किरो ॿुधा क़ुरान मजीद मां। फरमाए, अल्लाह ॿुधाए थो त इस्माइल अलैहिस्सलातु वस्सलाम इन्नहु कान सादिक़ल वाद व कान रसूलन नबिय्या। इस्माइल अलैहिस्सलातु वस्सलाम पंहिंजे वादे खे पूरो करण वारो, सचो करण वारो हो। ऐं कान यअमुर अहलहु बिस्सलाति वज़काति। फरमाए, ऐं इस्माइल अलैहिस्सलातु वस्सलाम जी इहा सिफ़त हुई, इहा ख़ुसूसियत हुई, जेसीं ताईं ज़िंदा रहियो पंहिंजे घर वारनि खे, पंहिंजे बच्चनि खे नमाज़ जो हुकुम ॾींदो रहियो, ज़कात जो हुकुम ॾींदो रहियो। पाण पंहिंजे पाण खां पुछूं, घर जा वॾा आहियूं, उस्ताद आहीं, मदरसे जो वॾो आहीं, घर जो वॾो आहीं, कारोबार करे वियो, तुंहिंजे हेठां 4 माण्हू कमाइनि पिया, पंहिंजे पाण खां पुछो, पाण ॾींहं में घणा चकर पंहिंजे बच्चनि खे, पंहिंजे अहलो अयाल खे नमाज़ जो हुकुम ॾियूं? आहियूं मुस्लमान? ऐं पाणी नथो पढ़ां त बच्चनि खे कहिड़ी तरकीब ॾींदुसि? अलाह जा बानो, ही सबक़ त इब्राहिम अलैहिस्सलातु वस्सलाम बच्चनि जे लाइ दुआ कई, पंहिंजे लाइ दुआ कई नमाज़ जी,
इस्माइल उन जो बच्चो आहे। उहा ई सिखियो जेको इब्राहिम अलैहिस्सलाम पंहिंजे वालिद खे ॾिठई। नमाज़ जी केॾी तड़प आहे, केॾी फिक्र आहे, केॾी सोच आहे, केॾी अहमियत आहे वालिद साहब वटि। पोइ पंहिंजनि बच्चनि खे बि नमाज़ जो हुकुम ॾींदो रहियो। वकान यअमुरु अहलहु बिस्सलाति वज़काति, फरमाई जेसी ताईं ज़िंदा रहियो हुकुम ॾींदो रहियो। ही उहो पैगंबर आहे जेको अल्लाह वटि पसंदीदा आहे। इंद रब्बिही मरज़िया, अल्लाह खे पसंदीदा ही पैगंबर हो। सभु पैगंबर अल्लाह जा पसंदीदा आहिनि। अहिड़े तरीक़े सां अल्लाह रब्बुल आलमीन क़ुरान मजीद में तज़किरो कयो। फरमाया वहबना लहु इसहाक़ व याक़ूब व कुल्लन जअलना नबिया, फरमाया असां इसहाक़ के याक़ूब के नबी बनायो। अहिड़े तरीक़े सां अल्लाह रब्बुल आलमीन 17 पैगंबरनि जो तज़किरो कयो। 17 पैगंबरनि जो तज़किरो करे अल्लाह रब्बुल आलमीन फरमायो व कुल्लन फद्दलना अलल आलमीन, हे पैगंबर आहिनि जंहिंखे असां तमामु जहान वारनि ते फज़ीलत ॾिनी आहे, फ़ौक़ियत ॾिनी आहे। हे एॾो वॾो शान आहे, एॾो वॾो रुतबो आहे। अल्लाह रब्बुल आलमीन फरमाए रहियो आहे तमामु जहान वारनि ते। ही ज़मीन आसमान जो जेके मख़लूक ॾिसो पिया अल्लाह खां अलावा, इन्हनि तमामु मख़लूक़ात ते अफ़ज़ल आहिनि अंबिया किराम अलैहिस्सलातु वस्सलाम, एॾी वॾी फज़ीलत वारा आहिनि। पर अल्लाह फरमाए थो वलक़द औहैना इलैहिम फ़िअलल ख़ैराति व इक़ामस सलात, फरमाए उन जे बावजूद इन्हनि तमामु अंबिया खे जंहिंखे अल्लाह फज़ीलत ॾिनी आहे, फ़ौक़ियत ॾिनी आहे, शान ॾिनो आहे, शौक़त ॾिनी आहे, फरमाए इन जे बावजूद असां हुननि तमामु नबियुनि खे या वही कई, इहो हुकुम ॾिनो फ़िअलल ख़ैरात, ज़िंदगीअ में सुठा सुठा कम कंदा रहो, व इक़ामस सलात, ऐं नमाज़ क़ाइम कंदा रहो। तमामु जाननि ते फज़ीलत ॾियण जे बावजूद फरमाए असां उन्हनि खे वही कई, असां उन्हनि खे हुकुम ॾिनो व इक़ामस सलात, नमाज़ क़ाइम कंदा रहिजो, व कानू लना आबिदीन, ऐं फरमाए ओए असांजा इबादत गुज़ार बाना हुआ। इहे जेके बि पैगंबर आहिनि जंहिंखे असां फज़ीलत ॾिनी, मक़ाम ॾिनी, शान शौक़त ॾिनी, इहा हैसियत त नमाज़ जी त अंबिया बि मुस्तस्ना कोन्हे नमाज़ खां। मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ईसा अलैहिस्सलातु वस्सलाम जो अल्लाह तज़किरो कयो। ऐं जॾहिं मरियम अलैहिस्सलातु वस्सलाम खे अल्लाह जे हुक्म सां बच्चो थियो पेट में, खणी करे क़ौम वारनि वटि आई। क़ौम वारनि छा चयो? या उख्त हारून मा कान अबूकी इम्रा सौअ व मा कानत उम्मुकी बगिया, फरमाए ए हारून जी भेण, तुंहिंजो पीउ बुरो कोन हो, तुंहिंजी वालदा बि बुरी कान हुई, पोइ तो वटि ही ॿारु किथां आयो आहे? तुंहिंजी शादी कान्हे थियल, नऊज़ बिल्लाह नऊज़ बिल्लाह, गोया के हू चई रहिया हुआ त तो बदकारी करे ही ॿारु पैदा कयो आहे। मरियम अलैहिस्सलातु वस्सलाम अल्लाह जी नेक बंदी आहे, फौरन ख़ामोशी इख्तियार करे थी। फअशारत इलैहि, फौरन अल्लाह रब्बुल आलमीन जे हुक्म जे मुताबिक़ पंहिंजे बच्चे ॾे इशारो करे थी। फअशारत इलैहि, फरमाए क़ौम वारा मूंखां अॼु न पुछो, हीअ अल्लाह जे हुक्म सां थियो आहे, अल्लाह जे तरफ़ां आज़माइश में आहियां, अल्लाह जे तरफ़ां हिन परेशानीअ में आहियां। तव्हां अॼु हिन बच्चे खां ई पुछो, हिन ॿार खां ई पुछो त हीउ किथां आयो आहे। फौरन चवनि था कैफ़ नुकल्लिमु मन कान फ़िल महदि सबीया, ए मरियम छा थियो अथई ॾे ख़बर, हीउ त हिकिड़े ॾींहं जो ॿिनि ॾींहंनि जो ॿारु आहे, हिन खां असीं कीअं पुछूं? फरमाए बहरहाल इन खां ई पुछो, इशारो इहो ई आहे। अॼु मुंहिंजो चुप जो रोदो आहे, आउं नथी ॻाल्हाए सघां, इन ॿार खां पुछो जंहिं रब अहिड़ी वरी आज़माइश में विधो आहे, उहो रब ई हिन आज़माइश मां कढी सघे थो। फौरन ईसा अलैहिस्सलातु वस्सलाम हिकु ॾींहं जो ॿारु आहे या ॿिनि ॾींहंनि जो ॿारु आहे, फौरन जवाबु ॾिए थो इन्नी अब्दुल्लाह, ए क़ौम वारा जेके मुंहिंजी वालदा ते एतरार करे रहिया आहियो, सवाल करे रहिया आहियो, पुछी रहिया आहियो, आउं तव्हांखे जवाबु ॾियां थो इन्नी अब्दुल्लाह, आऊं अल्लाह जो बानो आहियां, सच्चो बानो आहियां, नेक बानो आहियां। आतानियल किताब वजअलनी नबिया, अल्लाह रब्बुल आलमीन मूंखे इंजील ॾिनी आहे, अल्लाह रब्बुल आलमीन मूंखे इंजील ॾिनी आहे, मूंखे नबी बणायो आहे। ही ॿिनि ॾींहंनि जो ॿारु आहे, अल्लाह नबी बणाए छॾियो आहे। एॾो वॾो मक़ाम आहे, एॾो शरफ़ आहे, ॿिनि ॾींहंनि जो ॿारु ॻाल्हाए रहियो आहे, ॿिनि ॾींहंनि जी ज़िंदगीअ में नबुवत जे मक़ाम ते सरफराज़ आहे। वजअलनी नबिया वजअलनी मुबारकन ऐनमा कुंत, अल्लाह मूंखे बाबरकत बणायो आहे। पाण चई सघूं था असीं बाबरकत आहियूं, पाण मां कहिड़ी ख़बर त कहिड़ा ख़ैर वारो आहे कहिड़ो शर वारो, का ख़बर कान्हे। ही अल्लाह जे तरफ़ां हुकुम आहे, ॿुधायो वञे पियो
त फरमाए थो वजालनी मुबारकन ऐनमा कुन्तु, आऊं मुबारक आहियां, बाबरकत आहियां जिथे बि हुजां, ज़मीन जे कंहिं बि टुकड़े ते हुजां, घर में हुजां, मस्जिद में हुजां, ॿाहिरि हुजां, ग़मीअ में हुजां, ख़ुशीअ में हुजां, राति में हुजां, ॾींहं में हुजां, हर वक़्तु हर घड़ी अल्लाह जे तरफ़ां बरकत वारो बणाए करे विया। वजालनी मुबारकन ऐनमा कुन्तु व औसानी बिस्सलात, फरमाए जॾहिं अल्लाह मूंखे एॾो मुबारक बणायो आहे, पोइ उन ई रब सभ खां पहिरीं मूंखे वसियत हिन शइ जी कई आहे, बिस्सलाति व ज़काति मा दुमतु हय्या, त आऊं नमाज़ पढ़ंदो रहां, नमाज़ क़ाइम कंदो रहां, केसीं ताईं हिकिड़े ॾींहुं, ॿ ॾींहं, 4 ॾींहं न, बिज़कात बिस्सलाति व ज़काति मा दुमतु हय्या, जेसीं ताईं ज़िंदा रहंदुसि अल्लाह जी नमाज़ अदा कंदो रहंदुसि। अल्लाह जे तरफ़ां वसियत आहे। मक़ाम त ॾिसो, शरफ़ त ॾिसो नमाज़ जो केॾो वॾो, हैसियत ॾिसो केॾी वॾी नमाज़ जी आहे। अल्लाह इन नबीअ खे जेको चंद घणनि जो नबी आहे, हिकिड़े 2 ॾींहंनि जो नबी अल्लाह बणायो आहे, मुबारक बणायो आहे, बरकत वारो बणायो आहे। अल्लाह रब्बुल आलमीन जे तरफ़ां सरापा ख़ैर वारो आहे। उन जे बावजूद फरमाए रहियो आहे, मुंहिंजे रब मूंखे वसियत कई आहे त नमाज़ क़ाइम कयां, केसीं ताईं, जेसीं ताईं ज़िंदा। असांजो हाजी साहब ग़रीब आहे, मिसकीन आहे, अल्लाह यादि अची वियुसि, जीअं थोरा पैसा आया त कारोबार मिलियुसि, नौकिरी मिलियसि, अल्लाह विसरी वियो साईं। न मस्जिद जो मुंहुं ॾिसणो आहे, एवन एसी ताईं, 4 ॾोकड़, 4 पैसा, ज़मींदारी अची वई। हाणे वरी नमाज़ ते एतिराज़। छाजी नमाज़? खोड़ सारा मुस्लमान आहिनि, जाए ॼमंदा मुस्लमान घरनि में पैदा थिया, मुस्लमान आहिनि, लेकिन थोरा वॾा थिया, थोरी तइलीम आई, दुनिया ॾिठूं, घुमिया फिरिया, 4 माण्हुनि सां मिलिया, छाजी नमाज़? छाजो अल्लाह? छाजो फ़ाइदो? अजीब ग़रीब एतिराज़, इल्हाद, जंहिंखे चवंदा आहिनि इल्हाद। असांजा मुस्लमान आहिनि, पर उन मुस्लमान खे इहा सच नथी अचे, दुनिया जी एॾी वॾी तरक़ीअ जे बावजूद मूंखे ॿुधा त दुनिया को अहिड़ो आसमान क़ाइमु करे सघी आहे। हिन जी माना इहा आहे, जंहिं रब जो तूं इनकार करी वियो न, उहो रब मौजूदु आहे। तूं मञी न मञी, तुंहिंजी अक़ल कमु करे न करे, तुंहिंजा एतिराज़ फुज़ूल आहिनि, तुंहिंजा एतिराज़ बकवाद आहिनि। अल्लाह क़ाइम आहे। अल्लाह आसमान क़ाइमु कया, ॾींहं राति क़ाइमु कया, महीना क़ाइमु कया, साल क़ाइमु करे छॾिया। उन रब इहो चैलेंज ऐं अलल ऐलान ॾेई छॾियो आहे मुनकिरनि खे, जेके अल्लाह जा मुनकिर आहिनि, त मूंखे ॿुधायो दुनिया एॾी वॾी तरक़ी करे वई आहे, को बच्चो ठाहे ॾेखारियो का हिकिड़ी मख। अल्लाह त ऐलान में ई चई छॾियो न, फरमाए इहे सभु शयूं परहेज न, मखे आहे न, मखे फरमायो आहे, मखे तव्हांजो खाधो खणी वञे न, उन ज़रो उहो छॾाए त ॾेखारियो न। मरी सघे थी मखे, फासाए सघोसि था, मारे सघोसि था, लेकिन उहो ज़रो छॾाए नथा सघोसि। फरमाए इहा दलील था अल्लाह रब्बुल आलमीन जे वजूद ते, त अल्लाह जो वजूद मौजूदु। बहरहाल हिकिड़ो अलॻि मौज़ू आहे त ही अज़ीम पैगुंबरनि खे अल्लाह इहो हुकुम ॾिनो, इहा हैसियत नमाज़ जी ॿुधाई। सभ खां अज़ीम पैगुंबर अल्लाह जो पैगुंबर आहे। हूअं त सभ जा सभु पैगुंबर अज़ीम आहिनि, पर अल्लाह जे पैगुंबर जो शान ऐं शौक़त मर्तबो उन सभिनी खां वधीक अल्लाह रब्बुल आलमीन अता कयो उन पैगुंबर खे। अल्लाह उन पैगुंबर खे बि माफ़ कोन कयो। ईअं न त बाबा तूं पैगुंबर आहीं, वॾे आला ख़ानदान जो दुनिया में, ऐं तो ते नमाज़ माफ़ थी वई न। सूरह बनी इसराइल जो मुतालो कयो, अल्लाह रब्बुल आलमीन पंहिंजे पैगुंबर खे हुक्म ॾिनो, अक़िमिस सलात लिदुलूकि शम्सि इला ग़सक़िल लैलि व क़ुरआनल फ़ज्र इन्न क़ुरआनल फ़ज्रि कान मशहूदा। ए पैगुंबर तूं नमाज़ खे क़ाइम कर, नमाज़ खे क़ाइम कर, नमाज़ खे क़ाइम कर। सिज लहण महिल, सिज उभरण महिल, इहे नमाज़ूं त 5 वक़्त पढ़णियूं पवंदियूं अथई, पर तो जे मथां त व मिनल लैलि फ़तहज्जद बिही नाफ़िलतन लक, फरमाए राति जी इज़ाफ़ी नमाज़ बि तोखे अदा करणी आहे तहज्जुद जी सूरत में। ही नमाज़ जी हैसियत एॾी न जो अल्लाह पंहिंजे पैगुंबरनि खे हुकुम ॾेई रहियो आहे। पर मुंहिंजे तव्हांजे लाइ त नमाज़ केॾी ज़रूरी आहे, केॾो मक़ाम रखे थी, केॾी हैसियत। इब्तिदा में मूं तव्हांखे ॿुधायो, राति जे अंधेरनि खां, अल्लाह जे अज़ाब खां महफ़ूज़ थियणु चाहियो था, क़बर में समर खपे, नमाज़ तां वाबस्ता थी वञो, नमाज़ खे क़ाइमु कयो। इन जी हैसियत त हिन मां मिलंदव। जीअं अल्लाह रब्बुल आलमीन क़ुरान में इरशाद फरमायो, फरमाए अल्लज़ीना युक़ीमून सलात, जेके मुस्लमान नमाज पढ़नि था, अहले ईमान उहे जेके नमाज पढ़नि था, वयुतून ज़कात ऐं ज़कात अदा कनि था, फरमाए इहे ई उहे मुस्लमान आहिनि, उलाइका सयरहमुहुमुल्लाह, फरमाए इहे ई उहे मुस्लमान जिते अल्लाह पंहिंजी ख़ासि रहमत ऐं बाज कंदो। पोइ अल्लाह जी रहमत जा हक़दार आहियूं या न?
हर मुसलमान चवे तो मूंखे यार अल्लाह जी बाज खपे, पोइ अल्लाह जी रहमत खपे, बाज खपे त हाजी साहब नमाज़ तां वापसि था थी वञे, पंहिंजे पाण खे बि नमाज़ तां वापसि था कयो, पंहिंजे बच्चनि खे, पंहिंजे घर वारनि खे, पंहिंजे अहलो अयाल खे, पंहिंजी क़ौम वारनि खे हिन नमाज़ तां वापसि था कयो जीअं इब्राहिम अलैहिस्सलाम जी सीरत में आहे। अल्लाह ताला ॿिए जॻह ते फरमायो क़ुरान मजीद में, फरमाया अक़ीमुस्सलात व आतुज़ ज़कात, नमाज के कायम कयो, ज़कात अदा कयो, वातिउर रसूल, नमाज ऐं ज़कात कायम करण बि अल्लाह जे रसूल जी इताअत में हुजे, फरमान बरदारी में हुजे। जीअं रसूल नमाज पढ़ी करे ॾेखारी आहे, जीअं ज़कात जा मसारिफ़ ऐं ज़कात जा मामला अल्लाह जे पैगम्बर ॿुधायो अदा कयो, अल्लाह जे पैगम्बर जी इताअत कयो। फरमाए जॾहिं ईअं कंदा त फरमाए अल्लाह रब्बुल आलमीन जी रहमत तव्हांजे मथां लअल्लकुम तुरहमून, पोइ तव्हांखे शायदि अल्लाह जी रहमत हासिल थी वञे। जॾहिं नमाज़ खे क़ाइमु कंदा हो त अल्लाह जी रहमत। ॿी जॻह ते अल्लाह रब्बुल आलमीन क़ुरान मजीद जे अंदरि इरशाद फरमाए, वक़्तु थोरो आहे, फरमाए इन्नल लज़ीना यतलूना किताब अल्लाह, फरमाए उहे मुस्लमान जेके अल्लाह जी किताब खे पढ़नि था। पाण सभु मुस्लमान आहियूं, पर पाण अॼु इहो सम्झो आयो मौली साहिब जो कमु आहे क़ुरान खे पढ़णु पढ़ाइणु। मौली साहिब जो कमु आहे, असांजो कमु ई कोन्हे। मुंहिंजो कमु आहे गाॾी हलाइणु, मुंहिंजो कमु आहे बकरियूं चारणु, मुंहिंजो कमु आहे कारोबार संभालणु, मुंहिंजो कमु आहे खाइणु ऐं पीअणु, मुंहिंजो कमु आहे गमियूं ऐं ख़ुशियूं, गाना ॻाइणु वॼाइणु हलाइणु ॿुधणु, मुंहिंजा कम इहे आहिनि। मौली साहिब जो कमु आहे त क़ुरान पढ़े, पर अल्लाह फरमाए थो इन्नल लज़ीना यतलूना किताब अल्लाह, फरमाए तमामु अहले ईमान जी सिफ़त इहा हुजणु घुरिजे त उहे किताब जो मुतालो कनि, ऐं जेके किताब जो मुतालो कनि था, क़ुरान मजीद खे पढ़नि था, पोइ उन में अल्लाह जा अहकामात सम्झनि था, नमाज़ खे क़ाइमु कनि था। फरमाए नमाज़ खे क़ाइमु कनि था। हीअ नमाज़ उहो सौदो आहे जेके अल्लाह सां या उमेद रखनि था, तिजारत लन तबूर, जंहिंमें कॾहिं बि घाटो कोन्हे, को बि नुक़सानु कोन्हे। इहा तिजारत नमाज़। ऐं जेको आहे नमाज़ क़ाइमु करे थो, लियुवफ़ियहुम उजूरहुम, फरमाए असां उन्हनि खे पूरो पूरो बदिलो अता कयूं था। दुनिया जी मज़दूरी त सही सॼो ॾींहुं राज़ो मज़दूरी करे हेड़नि ॾींहंनि में लथो आहे, इमरा चए थो यार 200 रुपया छॾ, असीं मज़दूरी ईअं ॾींदा आहियूं। पर अल्लाह फरमाए थो नमाज़ ताईं अदा कयो, अल्लाह तव्हांखे पूरो पूरो बहितरीन बदिलो ऐं अजुर अता कंदो। अल्लाह खां वधीक केरु पूरो अजुर ऐं बदिलो नथो ॾेई सघे। अल्लाह बदिलो पूरो ॾींदो आहे, उजूरो पूरो ॾींदो आहे हिन नमाज़ जे करे। ऐं उहो सौदो त, उहा तिजारत त, उहो कारोबार त जंहिंमें कॾहिं बि घाटो कोन्हे को। हूअं त तमामु घणा क़ुरान हदीस जा दलाइल मौजूदु आहिनि। क़ुरान जा चंद दलाइल तव्हांजे साम्हूं पेश कया थी। सीरत इब्राहिम अलैहिस्सलाम जे पहलुनि मां हिकु पहलू इहो हो, नसीहत इहा हुई, दर्स इहा हुई त हर मुस्लमान खे इहा क़ुर्बानी ॾियणी आहे पंहिंजे वक़्त जी, पंहिंजे ख़्वाहिशात जी, उहे छॾे करे अल्लाह जे दीन जे लाइ खे क़ाइमु करिणो आहे, अल्लाह जे घरनि खे आबाद करिणो आहे, नमाज़ खे क़ाइमु करिणो आहे, रब खे राज़ी करिणो आहे। हीउ अज़ीम अमल आहे, अज़ीम हुकुम आहे अल्लाह रब्बुल आलमीन जो, जेको असांखे क़ाइमु करिणो आहे। अल्लाह रब्बुल आलमीन खां दुआ आहे, रब करीम मौला करीम मूंखे तव्हांखे अल्लाह रब्बुल आलमीन जे लाइ ख़ुसूसी इख़लास सां नमाज़ खे हर वक़्तु क़ाइमु करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। अक़ूलु क़ौली हाज़ा व आख़िरु दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल